कुरान पाक खोले असां पढ़ियो आहे, कॾहिं कुरान पाक जो असां दीदार कयो आहे। हाणे माशाअल्लाह तुंहिंजे घर में बि साम्हूं कुरान पाक पियो आहे। तव्हांखे सची ॿुधाए वीर कि मुस्लमान या कूड़ न कयो, घणा साल थी विया आहिनि जो तूं कुरान पाक न खोलियो आहे। सच ॿुधाए, जाए कूड़ न करे, जाए बच्चो बीमार पियो दीन जे सदके, सच ॿुधाए। मूंखे यादि ई न आहे। ॾिस हाणे तोखे यादि ई न आहे, कुरान पाक तुंहिंजे घर में वेड़ियो पियो, बंदि पियो आहे। हाणे खसीस केसूल आहे, इनखे जेकॾहिं मां बंदि करे वेड़े रखियो आहे त तोखे कावड़ थी लॻे त केसूल खे खोल अंदरि वञे त हिनजो फ़ाइदो पए। अरे बाबा कुरान पाक बि ईअं ई आहे। जेकॾहिं कुरान पाक घर में वठी करे असां मुस्लमान रखी था छॾियूं, उनखे वेड़े रखी छॾींदासीं, न साल 6 महीना 3 महीना 20 महीना उनखे खोलींदासीं न त उन मां फ़ाइदो छा पवंदो असांखे? यार असां मुस्लमान आख़िर कयूं त कयूं छा था? मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। कंहिंजो जहिड़ो थिए थो, केॾे मेड़ खणी पवंदी त पोइ क़ुर पाक सबक़ यादि आहे। हाणे अॻे चाक हुयो न त विड़ी आयो, हा त राति जो इहो ई खणी उन्हनि जे दर ते वियमि, शाबत आहे उन्हनि खे उन्हनि बस के छॾियो। माना मजबूरी का तव्हां थिए थी, कंहिं मेड़ खणी आहे त क़ुर पाक खणो, को बीमार पियो आहे त उनजे मथां क़ुर पाक घुमायो, शफ़ा आहे। मां मञियां थो क़ुर पाक को शफ़ा ई शफ़ा आहे, पर यार क़ुर पाक खोले करे पढ़ंदा को करे दौड़ कंदा। असां मुस्लमाननि जो इहो ई कमु। बाक़ी क़ुर पाक वठी करे साल साल बंदि पियो आहे। तूं हाणे हिनखे क़ुर पाक खणी छॾे ॾिस, इन ते घटि में घटि 3 किलो मिटी चढ़ियल हूंदी। 3 सालनि में तो क़ुर पाक खोलियो बि न। बस खिरात जो अखियूं खोले छॾे। छा मिसाल केसूल जो काथे छिके वञी काथे पुॼाए अखियूं खोले छॾे। ख़ुदा रखा मुस्लमानों माता बेहतर तो बना त क़ुर पाक जी तिलावत कंदा कयो। इहो ई सभु कुझु आहे, हर शइ हिन क़ुर पाक में आहे। क़ुर पाक ते जेको क़ुर पाक में लिखियल आहे, इन ते जेकॾहिं असां मुस्लमान अमल कयूं न त असांजो जेका सिरां बि सोन जूं थी वेंदियूं। बसि ख़ुदा रखो इहो ई अल्लाह।